Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरा से सांजी चइबो त इहो करम खान पंहिंजा होश हवास विञाए हाणे ज़ात मार ते लही आयो आहे। बाबा साईं, जेतिरो जल्दी थी सघेव इन मस्त हाथी जे टंगुनि में ॾावण विझणा पवंदा, न त इहो मस्त हाथी हिन ॻोठ जे अबोज मारूअड़नि जी लताड़ कंदो। हा सावल, सच थो चई तूं। इन्हनि जे पेरनि में हाणे ॿेड़ियूं विझड़ियूं ई पवंदियूं, न त इहे वधंदा वधंदा अची असांजे घरनि ताईं पहुचंदा। बाबा साईं, तव्हांजी दुआ खपे। अहिड़ो ॾींहुं न ईंदो, जेकॾहिं अहिड़ो ॾींहुं आयो ऐं असांजे ॻोठ में हिननि पेर रखिया त ज़ात मार ते असां बि लही ईंदासीं। न सावल न, असीं अहिड़ो कदम हरगिज़ नथा खणी सघूं। असां वटि त जंग ऐं प्यार जा बि पंहिंजा पंहिंजा उसूल आहिनि। हू त आहिनि ई ज़ालिम। हुननि कॾहिं बि ग़रीब गुरबे जो ख़्यालु कयो ई न आहे, पर असां कॾहिं बि इन्हनि ज़ालिमनि जे करे ग़रीब गुरबे जे मथां हथ करे न खणंदासीं। पर बाबा, हू मुड़नि ई कोन था। ॿुधायो, हिन वीचारे हुननि जो कहिड़ो ॾोह कयो आहे जो हिन खे धकायां था? सावल, हिन जो प्लान तूं कंदे, पर सोभारे जेके हारीअ खां न, सोभारे खां पाण खां। छो त मां सोभारे खे पंहिंजनि पेरनि ते हाणे बीठल नथो ॾिसी सघां। ॾींहं ॿिनि में बाबा साईं, ॾींहं ॿिनि में ॿियो सोभारो तव्हां खट ते ॾिसंदो। अहिड़ो अशर कंदोसांस, अहिड़ो अशर कंदोसांस जो पूरो साल खट तो लही न सघंदो। सुभारा जेको अॼु कमु कयो अथई न, इहो रोज़ थियणु खपे ऐं इहो सिलसिलो ओसि ताईं जारी रहे जेसि ताईं बचल जे ॻोठ जा समूरा माण्हू पंहिंजे घरनि में क़ैद नथा थी वञनि। को बि ज़मीन ते कम लाइ बि न निकिरे ऐं कंहिंजो बि बनी ॿारे ते निकिरणु हराम थी वञे। ऐं पोइ उन्हनि जे दिलनि में करम खान जे कहर जो खौफ़ वेही वेंदो ऐं पोइ हू पंहिंजे दरनि खां पेर ॿाहिरि बि कढी न सघंदा। ईअं ई थींदो करम खान। ॾींहुं अधु सब्र कयो। तव्हांखे ईअं लॻंदो ॼण बच्चल ख़ान जे ॻोठ में राकास घुमी वियो। न माण्हू ऐं न माण्हूअ जी ज़ात तोखे नज़र ईंदी। ओइते रखीसि। हाणे उन्हनि खे ख़बर पवंदी त करम खान जे कहर खां केर बि बची नथो सघे। मथेरी वो ॾिस तई हिन जूं त सलाहूं खुटनि ई नथियूं। हिकिड़ी ॻाल्हि ॿुध मुंहिंजी, ही मुंहिंजी जॻह वारो मसइलो न अथई। हिननि जी अंदर में को शैतान ई ॿियो वेठल आहे। चई सच थो, मूंखे बि ईअं थो लॻे। त पोइ हुकुम कर न, आख़िर करणो छा आहे? मां त चवां थी त तूं पंहिंजे मुंहुं वञी ॾातू ऐं पीराणे सां मिल, पोइ ख़बर पवंदी त असुलु मसइलो छा आहे। हाणे आख़िर ईअं ई करणो पवंदो, ॿियो छा कंदुसि मां? हिनखे छॾे ॾींदुसि? दाली मां, जेका ॻाल्हि थी जल्दी ॿुधाए। हो ॾिस ड्रिघो डांद बिल्लो, हुन में तेरी या कीअं थो कन भरे। ॾिस अदा ॾातू ऐं पीराणे चयो त सुभाणे अची ॿाहिरां ॻोठ जे ॿाहिरां अची पैसा खणी। हाणे भला तुंहिंजी छा सलाह आहे? दाली मां, जे ॿाहिरि था हलूं त इन ॿिन्हिनि जा पादर बि सुजनि था ऐं भला ॿुध, पैसा बि जजा आहिनि। दिलि जेकी अॻिको नथी चवे त इहे पैसा हिननि खे छॾियूं। हाणे ॿुधाए त छा कयूं, सलाह ॾे। अदा मुंहिंजी त सलाह ख़बर ई हा अथई त पाण ॿिन्ही खे हलणु खपे। हिकिड़ो पैसनि जे पुठियां ॾातू ऐं छा नालो ॿिए जो? हा इहो पीराणो। हिकिड़ो उन वटि बीहे ऐं हिकिड़ो न परे लिकी बीहे ऐं जांच करे त
जिन को पादर हणे त ॿियो उते बि दाहूं त करे न सलाह भली आहे पर हाणे छॾ बि न ॻाल्हि खे पंहिंजो हिन मितेरीअ जे हिन बिले मां जान छॾायूं हली हलो अॻियां मतेरी मुंहिंजी सलाह वटि हिकिड़ो सुठो सलाह थो ॾियां इन ख़बर खे तलाक ॾिए थो मां सां शादी कर पोइ ॾिस तूं इन रोज़ जा कुर्ब हाणे मौट कर मोह अचनि था मां चाह थी हिकिड़ो दफ़ो मूंखे सिर्फ़ हिननि जा राज़ ज़ाहिर करे ॾे पोइ त जीअं चवंदे तीअं ई कंदसि जेकॾहिं इहो ॻाल्हि आहे त पोइ छॾे पर थी मितेरी खां जंहिं वक़्तु घर में थो अचां त मितेरी जे भर में बीठो आहियां ऐं कन थो भरी शर्म ई कोन थो अचे चवी छा थो जॾहिं मतेरी मूंखां शर्म नथो करे त पोइ मां छो शर्म कयां ऐं तूं छो थो गैरत करी दालिमा मूंखे न रोलूअ ते अहिड़ी थी कवड़ चई जो बस हाणे बस ठहियो तोखे कवड़ थी अहिड़ी थी कवड़ चइजो ठहियो हाणे कवड़ थी अचे ने मटावण जी छा में वेणो पई गैरत कंदे भूख मरती अदा मूंखे काबू करता हूं हिन करी सख्त हां बस धणी फोन जी घंटी थी वॼे कमला तूं ई ॻाल्हाए सिधू छो केरु आहे केड़ तू हा मां कमला देवी थी ॻाल्हायां आशुदेव जी पत्नी माया केड़ी माया पर तो नंबर असांजो किथां हथ कयो आ माया केड़ा आखिरी ये माया केड़ा धणी न कमला मां मरी तो सघां थो पर कमला तो एतबार करे न टोटींदुसि ख़बर अथई कमला आहे छा 30-35 साल पुराणी कहाणी आहे बचपन हुयो बालक पिणो हुयो गॾु खेॾिया आहियूं गॾु खाधो पीतो आहे घिटिन में घुमिया आहियूं रांदियूं कयूं आहिनि त पोइ ॿुधाए छो नथो ॿुधाए थी ये माया केड़ा माया मुंहिंजे बालक पिण जी दोस्त आहे कमला जंहिं नंढड़ा हुयासीं हाणे उहे अक्सर धुंधला थी चुका आहिनि अहिड़ी काई बि ॻाल्हि कोन्हे तूं ईमान रख धीरज रख कुझु बि कोन्हे को मंदर में मिली वई चई आसूदा 30-35 साल थिया ॾिठो ई न नंबर त ॾे फ़ोन जो कॾहिं हाल अहवाल कजे कमला मां बराबरि नंबर ॾिनोमांसि शायदि इहा मुंहिंजी ग़लती हुई तोखे तकलीफ़ अची वई बस रुगो तोखां फोन नंबर बताई हा कमला इहे ममारण रीत जो सेण मटाइनि सोन ते कमला तुंहिंजे हूंदे मां ॿियो तसवुर बि कंहिंखे करे सघां थो तूं त मुंहिंजे मन जी मूर्त आहीं कमला मुंहिंजे मन जे मंदर जी मूर्त सिर्फ़ु तूं आहीं तो साईं प्यार आहे तोखे ई पूॼींदो आहियां ठीक आहे धणी तोखे एतबार आहे वे कमला तूं वे तव्हांजा मां तोखे सम्झायां थो हलिया वे हे भॻवान सादिक तोखे पूरी पक्का है त सुभाणे डातू डीमे खे पूरा 10 लख ॾियण वारो आहे हा बाबल साईं मूंखे पूरी पक्का है बाबल साईं मां पंहिंजी गुनाहगार अखियुनि ऐं कननि सां उन्हनि खे ॿुधो आहे ऐं ॾिठो आहे त पोइ ठीकु आहे सादिक सुभाणे तूं सांवल खे साण करे ॿिन्ही ॼणनि खे वञी सग सूधो हथ कर ठीक छा बाबल साईं तव्हां सुभाणे न हलंदा ये उमिरि आहे मुंहिंजी बाग़नि में लिखण जी जंहिं रस्ते सां हलंदुसि निर्वार थी पवंदुसि ऐं पोइ तो वारो ठहियल कम भी टही पवंदो
इन करे ई तोसां गॾु सावल खे थो मोकिलियां। उन्हनि जे ॾिनल टाइम खां अॻु ई वञी उते ॿई ॼणा लिकी वेही रहिजो। ठीक है बाबल साईं, ठीक है, जेका तव्हांजी सलाह। पर बाबल साईं, सावल के सिर्फ एतिरो चइजो त टाइम ते निकिरे ऐं मूंसां गॾु हले। सावल खे मां सॼी ॻाल्हि राति ई सम्झाए छॾींदुसि। सुभाणे सां हू तोसां गॾु हूंदो। बाबा साईं, सुभाणे त थिए, ॾिसजो सुभाणे सभु अछा कारा सभु पधरे पट थी पवंदा। लीमे जो कूड़ बि ज़ाहिर थी पवंदो ऐं ॾातूअ जूं चालाकियूं बि ज़ाहिर थी पवंदियूं। पक्का आहे, लीमे ॾातू ऐं पीराणे खे ॾोह कंदे ॾिठो आहे। जहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ सुभाणे सभु अछा कारा पधरा थी वेंदा। काॾे राणा? अदी न्यापो कयो आहे, सोन खां थी अचां। न न राणा, तूं ओॾां न वञ। सोरठ, अदी छा चवंदी त राणो न्यापे ते बि न आयो? हू तो मथां शादी जो ज़ोर रखंदी, इन करे चवां थी त तूं ओॾां न वञ। शादी जो ज़ोर रखंदी न, मुंहिंजो निकाह त कोन कराए छॾींदी जो न वञा। न वेंदे त तोखे छा थींदो? अदी नाराज़ थी वेंदी, ॿियो छा थींदो? वञण लाज़मी आहे। त पोइ तर्स, मां घर जो कमु करे वठां त गॾु था हलूं। अदी मूंॾां न्यापो कयो आहे, मुंहिंजी शादी जी दावत कोन मोकिली अथसि जो मां तोखे गॾु वठी हलां। जेकॾहिं मां बि गॾु हलंदसि त कहिड़ी क़यामत ईंदी? शाबस अथई, तूं अञा हिते बीठो आहीं। वो भेण जो तोखे न्यापो कयो आहे, तूं वञी छो नथो? हा मां हू सोरठ जे विद मां गॾु थी हलां, उन ई करे बीठो आहियां। हाओ अब्बा हाओ, वठो वञीसि। सुभाणे ख़ैर सां बचल खान बो न्यापो कंदई ओताक ते अचण लाइ। पोइ ये कजां त उते बि वठी वञजांइसि। जिथे किथे वठो पो त घुमाईसि। ना हया ना शर्म अथई। कुझु त माण्हू हया सिखे। ओ भेण न्यापो कयो अथई, हुन इहे त कोन चयो त हिन मोमल खे बि पाण सां गॾु वठी अचे। वञ अकेलो। वञ राणा वञ, न त फुफी असांजो जीअं जंजाल करे छॾींदी। छोरी ज़िंदगी त तो असांजी ज़हर कई आहे। हा जीअणी जंजाल करे छॾियो अथई। जेकॾहिं मूंखे इहा ख़बर हुजे हा न त तूं असांजे ॾींहं राति जो सुख फिटाईंदी त असुल शादी थी कोन करायां हा राणे सां तुंहिंजी। अम्मा तव्हां न विड़ो, मां अकेलो थो वञा। फिलहाल त इन क्रोध खे छॾियो। त पोइ वञे निकर सोची चा पियो। वञ। मूंखे ख़बर आहे त हूर राणे खे छो घुरायो आहे। जेकॾहिं ख़बर बि अथई त पोइ ही वञण जी ज़िद छो पई करी? छॾीस हा न। अदारा तू खाना सुभाणे जो न तो लीमे ई ख़बर के हिते घुरायो आहे। इन्हनि खे एतिरा पैसा ॾींदे किथां? हीराणा तोखे कंहिं चयो त उन्हनि खे पैसा ॾींदासीं? अदारा तू खाना तव्हां हिननि ॿिन्ही खे मारण जो प्रोग्राम ठाहियो आहे छा? इहो प्रोग्राम बि ठहंदो। सादिक खे इन ॻाल्हि जी ख़बर पइजी वई आहे। असांजे लीमे ई ख़बर खे लेटायो न, इन्हीअ जो सिधो शक असांजे गीतीअ में पवंदो। इन करे जेको बि कमु करी न उहो ख़्याल सां कजां। ईअं न थिए जो सुभाणे असां ॿई टंगिया पिया हुजूं। हीराणा तूं घबराए न, रातू कॾहिं बि को कच्चो कमु न आहे कयो। आख़िर तो सोचो छा आहे? इंतज़ार कर, मज़े मज़े सां तोखे हर तमाशो ॾेखारींदुसि। ऐं इहो जॾहिं लीमो ऐं ख़बर असांजे हथों लेटिया न, ऐं इन जो सॼो इल्ज़ाम सादिक जी गिच में हूंदो। अदारा तू खाना मूंखे त यार सम्झ में ई ॻाल्हि नथी अचे त तूं छा पे थो सोची? ॿियो कुझु न आहे सोचियो पीराणा, बसि दुश्मन जो सफ़ायो ई सोचियो आहे। पोइ हिन वक़्तु असांजो वॾो दुश्मन सादिक आहे, जेको वॾो खिलाड़ी आहे। सादिक हेतिरो जल्दी असांजे वारे में न ईंदी। जे दुश्मन हरीफ हुजे न पीराणा, हुन सां खेॾण जो मज़ो ई पंहिंजो आहे। इन सादिक खे अहिड़ो त बेवकूफ़ बणाईंदुसि जो खुद बच्चल खान हुन मथां खिलंदो। ईअं न कयां न त दातू ई न सॾायां। सावल पुट, सुभाणे तूं पंहिंजा सभु कम छॾे सादिक सां गॾु वेंदे। जी बाबा साईं, जेको हुकुम। मामा सादिक केॾां हलणो आहे?
सावल कुछ गिदड़न खे पकड़णो आ ऐं उन्हनि खे हथी को करणो आ। बावल साईं उन्हनि गिदड़नि जे लाइ मां अकेलो ई काफ़ी आ, पर सावल उन्हनि गिदड़नि जे चेहरनि जे मथां निकाब हटाइणो। उन करे मूंखे हिकु शाहिद जी ज़रूरत पवंदी, तंहिंजे करे तुंहिंजो मूंसां गॾु हुजणु ज़रूरी आहे। मामा सादिक ज़रूर हलबो, पर इहो ॿुधायो त कहिड़े टाइम हलणो आहे, सुबुह या शाम? सावल सुबुह जो नेरनि करे हिते अच, मां बि हिते ई हूंदुसि, हितां ई गॾिजी निकिरंदासीं। ठीकु आहे, मां गाॾी काए ईंदुसि, हिते ई तव्हांजो इंतज़ारु कंदुसि। गाॾीअ जी ज़रूरत न पवंदी, हितां पंधि ई निकिरणो आहे। जीअं तव्हांजी मर्ज़ी। ॿियो हुकुम सादिक खान? लख एहसान बाबल साईं जा, लख एहसान। बाबल हिकिड़ो भेरो उन्हनि खे सिर्फ़ मां वाखो कयां, जेसी ताईं ये बघिड़ रिढ जे लिबास में लिकियल आहिनि न बाबा साईं, तेसी ताईं मूंखे सुकून न ईंदो मूंखे सुकून बाबल साईं। बाबा साईं ख़ुदा चाहियो न त भलाई ज़रूर थींदी, सुभाणे न बघड़नि खे वाखो ज़रूर कबो। इंशाअल्लाह ईअं ई थींदो। बाबल साईं मूंखे इजाज़त। ठीकु आहे बाबा सादिक, तव्हां भली वञो ऐं वञी पंहिंजा कम निपटायो। बाबा साईं मां सम्झां थो त ॾातू ऐं पीराणे जे ई पोयां निकिरणो आहे। हा बाबा, बिल्कुलु तो सही सम्झो आहे, इन्हनि ॿिन्ही खे हथु करणो आहे। मतरी तू यो बुद्धो नहीं था कांव कबूतर कदे न थीवे, भावे हीरे मोती पवा के देखो, कारियर नाग दा बच्चा कदे न थीवे सच्चा, चाहे तलियां ते खीर पिला के देखो, बेवफा मुर्स कदे न थीवे सच्चा, चाहे तन दा मांस खवा के देखो। रोलो हिक चक्कर खबर के पैसा मिलण ॾे, पोइ उहे सभु पैसा मां पंहिंजे हथनि में कंदसि ऐं पोइ वठंदसि खबर खां तलाक। ईअं ख़ाली हथे खबर खां तलाक वठी मां काॾे वेंदसि? मां जो वेठो आहियां तेरी, बाक़ी मां कहिड़ी मर्द जो दवा, तूं यो पक सम्झ, मां कंहिं दुख सूर में तोखे अकेलो न छॾींदसि। तलीमा ॾिसींदो रोलूअ खे, जंहिं वक़्तु अचु त मितेरी जे कच्छ में बीठो आहे, सॼो ॾींहुं थो हिन जा कन भरे। रोलू तू भाईअ जा कन न भरे, कन भरे भरे तुंहिंजे वात में धप थी वई आहे। जेकॾहिं ही बीठो आहे त पोइ छा थी पियो? खबर छा तोखे मूं मथां एतबार न आहे? शक थो करे मतेरी, तूं जे मथां शक थो करे, ही तुंहिंजे क़ाबिल न आहे। पाण तो वठी सॼो ॾींहुं भाउ खे पिटींदो ऐं भाॼई में अखियूं विझी वेठो ई,
तू वरी मूंखे तो समझाई बेला अदा खबर इल्जाम थो हणे इल्जाम तोखे मूंखे इल्जाम हणी पिढ़ाइण जी कोशिश तो करे सच तो चए चिबा न मुंह न मुहांडो वती तो सॼो ॾींहुं ख़बर खे बेवकूफ़ बणाईंदो जेकॾहिं इहा ई हालत रही न त मुंहिंजो हिते रहण महाल थी वेंदो मूंखे कावड़ कढे न पोइ हिते कीअं पुटींदो मई सांवल ॿुधो कोन अथई त जेको दरिया जे कप ते कुॾे उहो अॼु न त सुभाणे ॿुॾे ई ॿुॾे सांवल तुंहिंजो पीउ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे चुको आहे अॼु मरे अलाए सुभाणे पर तो त अञा ज़िंदगीअ जे ॾाके ते हाणे कदम रखियो इन्हीअ करे तूं पंहिंजी ज़िंदगीअ जे बारे में सोच क़िस्मत बार बार तुंहिंजो साथ कोन ॾींदी अॻे वरे तूं धक पचाए वे पर सांवल हाणे जेको तोखे धक लॻंदो न उहो पचाए कोन सघंदई इन्हीअ करे चवां थो त सोभारे जी छोकिरीअ खे वापसि कर न त करम खान जे कहर खां तोखे केर बि बचाए कोन सघंदो करम खान जिंदगी ऐं मौत मुंहिंजे मालिक जे हथ में आहे तुंहिंजे हथ में न जेकॾहिं मालिक मूंखे बचाइण जी कंदो न तूं कुझु बि न करे सघंदे इन करे तोखे चवां थो त इहो ख़्याल पंहिंजे दिल ऐं दिमाग़ मां कढी छॾ मां तुंहिंजी धमकियुनि खां डिॼण वारो न आहियां तुंहिंजे अॻियां झुकंदुसि ऐं ॿी ॻाल्हि सोभारे जी छोकिरी जे बारे में तमामु जल्द ॿुधंदे त उनजी शादी आहे छा तव्हां उनजी शादी पिया करायो करम खान वॾी ॻाल्हि इहा आहे त सोभारे जी छोकिरी जो रिश्तो असां पंहिंजे राज जे मंगड़ार फोग फ़कीर जे पुट सां करायो तव्हां मरंदो सभ जो सभु मरंदो जेकॾहिं तव्हां असांजी इज़त खे फोग फ़कीर जे हवाले कयो न सभु मरंदो सभु ऐं तव्हां छा था सम्झो त असांजे घर जी न्याणी फोग फ़कीर खे ॾेई तव्हां असांखे नीच ॾेखारींदो जेकॾहिं तव्हां इहा ग़लती कई न त असां इन शादीअ खे बर्बादीअ में मटाए छॾींदासीं करम खान रिश्तनि जूं ॻाल्हियूं हलनि थियूं पयूं जंहिं ॾींहुं बि रिश्तो पक्को थी वियो न ॿियो बि ॿुधाए छॾियां निकाह जी तारीख़ तोखे ॿुधाए तव्हांजी इन साज़िश खे जेकॾहिं मूं मिटीअ में न मिलायो त मुंहिंजो नालो बि करम खान आहे ख़ैर त आहे धणी अॼु वॾो ख़ुशि नज़र थो अचे अॼु भला माया जो फोन आयो अथई छा माया जो फोन तो कोन आयो कमला इंसान ख़ुशी महसूस करे सघां थो पोइ उहा ख़ुशी पंहिंजी हुजे या कंहिं ॿिए जी हुजे ख़बर थी कमला अॼु ॻोठ जे घिटियुनि में नंढा मासूमड़ा ॾिसी दिलि ॾाढी ख़ुशि थी दिलि में इहो ख़्यालु आयो कमला त मालिक जेकॾहिं असांखे बि बचिड़ो ॾे हा त उहो बचिड़ो हिननि ॿारनि सां गॾिजी धरती माता जे मथां ठेंग टपा ॾे मालिक पाण खे बि बचिड़ो ॾींदो धणी धीरज रख ईश्वर ते भरोसो कर परेशान न थी कमला अॼु हिकिड़ी विनती कयां चओ धणी कमला मूंखे माया जा ताना न ॾींदी कर
भगवान ॾिसे थो त तोखां सवाइ मुंहिंजे मन जे मंदर में कंहिंजी बि मूर्ति न थी। ॿारहं वक़्तु हो कमला, ॿारहं वक़्त खे यादि न कर। उन वक़्त खे यादि करे न पंहिंजो अंदरि साड़, न वरी मुंहिंजे मन में जेका सुतल बाह आहे उनखे ॿीहर भड़काए। धणी अलाए छो माया जे फोन खां पोइ मुंहिंजे अंदर में भञटा ऐं मन में मुंझाड़ो थी पियो आहे। कमला, मन जो मुंझारो लाइ पंहिंजे प्यार ते भरोसो रखो। भला जे माया हिकु दफ़ो फोन कयो त ख़ैर आहे, अॻिते मालिक ॾींदुसि अकुल, कोन कंदी फोन। दिलजाए कर। धणी मां तोखे विराइण नथी चाहियां, प्यार में बंटवारो बर्दाश्त नथी करे सघां। कमला कमला कमला, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। 25-30 साल पुराणो हिकु तालुक हुयो, ॿाराणी दोस्ती हुई, उनजा धुंधला अक्स आहिनि। हिन वक़्तु हुनजी का बि अहमियत कोन्हे। तो जेको समा कमला, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, धीरज रख। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।